बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो तारी ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानीअ सां मौसूल थी सघे। एरीज़ हमल सूमर या 5 ऐं 6 तारीख़ खां हाज़मे जो निज़ाम असरअंदाज़ थी वेंदो। चेकअप ज़रूरु करायो, न त ख़तरा त वधी सघंदा ऐं सुठी सिहत जे लाइ सुठी खुराक जो इस्तेमालु ज़रूरु कंदा। ॿियो त कुझु हमली माण्हू नशे तरफ़ वधंदे ॾिसी रहिया आहिनि। पाण खे हिन हफ़्ते तंबाकू नोशी या अहिड़ियुनि ख़राबु आदतुनि खां रोकियो, न त अॻिते ख़राबु असरात पैदा थी पवंदा ऐं रूमानी मामलनि में जज़्बात ते कंट्रोल रखिणो पवंदो। जोश में ॾिसी रहिया आहियो, जेको सही न आहे। टोरस सोर अल्तवाजी मामलनि में चिड़ ऐं गुस्से वारी सूरत हाल हली रही आहे ऐं धंधे या बिज़नेस जॉब जे मामलनि में छिकताण ॾिसी रही आहे ऐं वाइफ जे रिश्तेदारनि तरफ़ां महिमान अचण जो इम्कानु आहे ऐं तव्हां पेशे जे करे डिप्रेशन जो शिकार आहियो ऐं गुस्से ते कंट्रोल न करे रहिया आहियो। वधीक महिमाननि खे ॾिसंदे जज़्बाती थी वेंदा ऐं गुस्से में अची घणो कुझु ॻाल्हाए वेहंदा। पाण ते कंट्रोल रखो, उन्हनि सां सही नमूने ॻाल्हायो ऐं पोइ पेशे तरफ़ पिणु ध्यानु ॾियो। ऐं ॿियो त तव्हां रोमानी हवाले सां पंहिंजी फैमिलीअ खां हटी करे ॿिए जॻह ते रोमांस जो इज़हार करे रहिया आहियो, जेको सही न करे रहिया आहियो। एहतियात खां कमु वठो। जेमिनाई जोज़ा घर ऐं रिश्तेदारनि में तव्हांजी ॻाल्हि खे अहमियत ॾिनी वेंदी आहे। तव्हां जे मामलनि में मसरूफ़ ॾिसी रहिया आहियो। हेॾां होॾां जे मामलनि खे ख़तमु करियो ऐं इख़्तिलाफ़नि मां ॿाहिरि निकिरी ख़ानदानी मामलनि में बहितरीअ तरफ़ ध्यानु ॾियो। तव्हां ख़ानदानी रिश्तेदारनि सां मशवरो वठो, उहे तव्हांजी मदद कंदा। जेतिरी एनर्जी तव्हां में मौजूदु आहे, ओतिरो ई कमु करियो। पाण खे दॿाउ न ॾियो। पाण लाइ टाइम कढो ऐं शॉपिंग करियो, जंहिंसां तबियत ऐं तवानाईअ में निखार अची वेंदो ऐं सिहत पिणु बहितर थी वेंदी। नए कम तरफ़ सोचियो ऐं मनसूबा जोड़ियो ऐं रूमानी मामलनि मां ग़लतफ़हमियूं पिणु ख़तमु थी वेंदियूं। कैंसर सरतान अचानक के पुराणा मसाइला ॿीहर साम्हूं ईंदा। परेशान न थियो। ही उहो वक़्तु आहे जंहिंमें तव्हांजा मामला हल थींदे ॾिसी रहिया आहिनि। तव्हां उन मसइले जे लाइ बुज़ुर्गनि सां मशवरो करियो ऐं सोचियो हल करण जी कोशिशि ॾांहुं गामज़न थियो। ॿियो त रोमानी हवाले सां जेके ख़्वाहिश आहे पूरी थी सघंदी, उन लाइ तव्हां दिलि खोले महबूब सां ॻाल्हायो। तव्हां पंहिंजी हसासियत जो शिकार हुजण करे शेयर न करे रहिया आहियो। तव्हां पंहिंजे साथीअ सां वेझो थियण जी कोशिशि करियो। खोले ॻाल्हायो, ॿुधो ऐं ॿुधायो। सुठा मौक़ा आहिनि। लियो असद तव्हांखे अल्लाह जे तरफ़ां सुठा मौक़ा मिली रहिया आहिनि। जेको चाहियो पिया साम्हूं पेश थींदो ऐं तव्हां कामयाबु थींदे ॾिसी रहिया आहियो। नओं मनसूबो या प्लान जोड़ियो ऐं नओं बिज़नेस स्टार्ट करियो। तमामु घणो पैसो अची रहियो आहे ऐं तव्हां प्लान जोड़े रहिया आहियो त माण्हुनि जी मदद कंदा। कर्ज़ ॾियण वठण लाइ पिणु सुठा मौक़ा अची रहिया आहिनि। माली, ज़ाती ऐं रुमानी मामला तव्हांजे हक़ में आहिनि। विर्गो सुंबला कुझु सालनि खां डिप्रेशन जो शिकार रहिया आहियो। तमामु ख़राबु मामला अची चुका हुआ, पर हाणे परेशान न थियो। सुठा ॾींहं अची रहिया आहिनि। ख़ुशहाल थींदे ॾिसी रहिया आहियो। कुझु महीननि खां महसूसु पिणु करे रहिया आहियो त कारोबारी हालतूं बहितरीअ तरफ़ वधी रहियूं आहिनि। हिन हफ़्ते हर ख़्वाहिश, प्लान, जोड़ियल मनसूबा मुकमल थींदा ऐं ख़्वाब पूरा थी रहिया आहिनि। मक़सद हासिल थी वेंदा। कर्ज़ ॾियण वठण लाइ सुठो वक़्तु हली रहियो आहे। सुठो पैसो अची रहियो आहे। रोमानी हवाले सां साथीअ ते तवजह न ॾेई रहिया आहियो। पंहिंजे तालुकातनि तरफ़ वधो ऐं का पार्टीअ जी दावत मिली रही आहे। उते कंहिं अफ़सर या आला शख़्सियत सां मुलाक़ात थींदी। सुठो वक़्तु अची वियो आहे। क़दम वधायो। लिब्रा मीज़ान हर शख़्स तव्हां खां
कुझु न कुझु घुरी रहियो आहे। तमामु मसरूफ़ियत ऐं थकावट हुजण करे चिड़ ऐं गुस्से सां ॻाल्हाईंदा। पंहिंजे जज़्बात ते कंट्रोल रखो। पाण खे सुकून ॾियण जे लाइ वक़्तु कढो, आराम करियो ऐं सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जी मदद करियो जेके हक़दार आहिनि। ॿियनि खे छॾे ॾियो, हर कंहिंजी मदद न करियो। कुझु माण्हू तव्हांखे धोखो ॾेई रहिया आहिनि। एतिरे क़दुरु जो बिज़नेस ऐं जॉब में कुझु माण्हू धोखो ॾींदे ॾिसी रहिया आहिनि। पोयां 2 सालनि तरफ़ सोचियो ऐं ॾिसो त कहिड़ा अज़ीज़ रिश्तेदार पहिरियां धोखो ॾेई चुका आहिनि। उन्हनि खां ॿीहर बचण जी कोशिशि करियो ऐं तव्हांजे पुराणनि रिश्तेदारनि में कुझु उबतड़ थी विया आहिनि। जेके तव्हां सां मिलियल हुआ उहे गैर थी विया आहिनि ऐं कुझु गैर पंहिंजा थी चुका आहिनि। कुझु उबतो थी वियो आहे कुझु जेको काफ़ी महीननि खां हली रहियो आहे। ज़िमेदारियूं घणियूं आहिनि पर पंहिंजी सिहत तरफ़ बि ध्यानु ॾियणु ज़रूरी आहे। गैर शादीशुदा लाइ रुमानी मौक़िया हली रहिया आहिनि ऐं शादीशुदा जे मामलनि में झगड़ा ॾिसी रहिया आहिनि। स्कॉर्पियो अक़रब, अल्लाह ताला सुठा ॾींहं ॾिना आहिनि जंहिंसां ख़ानदान ऐं दोस्तनि खे ॿुधंदा, उन्हनि जा मसइला हल कंदा ऐं मदद कंदा। हूअं त तव्हां पाण बि मसइलनि जो शिकार आहियो पर उन हूंदे सभिनि जी मदद कंदा। तव्हां में उहा सलाहियत मौजूदु आहे। फ़र्ज़ु अदा कंदे ॾिसी रहिया आहियो ऐं अदवा जी ज़िंदगी ऐं घर जे मामलनि में गड़बड़ हलंदी आई आहे पर हिन हफ़्ते उन्हनि सां शेयर ऐं मुशावरत कंदे ॾिसी रहिया आहियो। सेजिटेरियस कोस, पेशे में जॉब या कारोबार तरफ़ एतिरा घणा मसरूफ़ ॾिसी रहिया आहियो जो घर जी ज़िमेवारियुनि ऐं रोज़मर्रा जे मामलनि खे नज़रअंदाज़ कंदे ऐं विसारींदे ॾिसी रहिया आहियो। ॿिन्ही तरफ़ हिकु जहिड़ा ई रखो। ॿियो त बिज़नेस ऐं जॉब में कामयाबी मिली रही आहे। उन कामयाबीअ खे क़ाइमु रखण जे लाइ पंहिंजी महिनत ऐं कोशिशि जारी रखंदा। ॿियो त ॿाहिरि जे मुल्क वञण जो सुठो मौक़ो मिली रहियो आहे। ॿाहिरि जो सफ़रु मुमकिन आहे। माली हवाले सां पैसो लॻाइण, कर्ज़ु ॾियण ऐं वठण लाइ टाइम बहितरु न आहे। सुठे वक़्त लाइ कुझु ॾींहं सब्र कयो। रुमानी हवाले सां जेकॾहिं ज़ोर बर्दाश्त नथा करे सघो त पोइ रोमांस खे वञणु ॾियो, उहो तव्हां लाइ बहितरु थींदो। कैप्रिकॉर्न जदी, तव्हांखे महसूसु थी रहियो आहे त मुश्किल हालातूं हली रहियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां मुस्तक़बिल खे सोचे पाण खे मज़बूत रखंदा त पोइ इंतज़ारु कयो, उहो वक़्तु अचण वारो ई आहे। जेकॾहिं डिप्रेशन जो शिकार महसूसु थी रहियो आहे त उन लाइ अहिड़नि माण्हुनि सां वक़्तु गुज़ारियो जंहिं सां मूड बहितरु ऐं ख़ुशगवार थी वञे। ॿियो त तव्हां वटि पैसो जाम आहे। ख़ैरात कयो, ॿियनि ते ख़र्चु करियो जंहिंसां अल्लाह ताला तव्हांजे मसइलनि ऐं परेशानियुनि खे दूरि कंदो। एक्यूरस दिलो, काफ़ी ॾींहंनि खां तमामु घणो दॿाउ पइजी रहियो आहे। पंहिंजे पार्टनर खे सभु ॻाल्हि खुलियल नमूने पेश करियो। क़दम अॻियां रखो, उन लाइ टाइम कढो। तव्हां मसरूफ़ ॾिसी रहिया आहियो ऐं फ़र्ज़ पूरा करे न सघिया आहियो। फ़र्ज़नि जी पूराई जे लाइ वक़्तु कढो, न त हिन हफ़्ते दॿाउ वधी वेंदो ऐं उन मसरूफ़ियत में सिहत खे पिणु नज़रअंदाज़ कंदे ॾिसी रहिया आहियो। ईअं करण सां सिहत ते ख़राबु असर पवंदा। पंहिंजी सिहत जे आराम लाइ वक़्तु कढो ऐं ॿाहिरि वञो जंहिंसां टेंशन घटिजी वेंदो ऐं हालतूं बहितरु थी वेंदियूं। पाइसिस होत, हिन हफ़्ते माण्हुनि खे चई ॾियो। जॉब वारा, घर या ख़ानदानी माण्हू तव्हांखे हिन हफ़्ते ॿुधंदा, तव्हांजी हिन हफ़्ते मदद कंदा ऐं घरेलू कारोबारी हिमायत मिलंदे ॾिसी रही आहे। माली मामला मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। हल करण लाइ महिनत ऐं कोशिशि करियो ऐं रुमानी मामलनि में दिलचस्प मुलाक़ातूं हली रहियूं आहिनि पर पुराणो जेको मुस्तक़िल रोमांस हली रहियो हो उन में मुश्किलातूं अची रहियूं आहिनि।